नाज़रीन, दादू में ख़राब कारकर्दगी, बदअमनी ते ज़ाब्तो न आणणु, मंशियात जुआ जे सरेआम हलणु, ॾोहारियुनि सां वास्तनि ते एसएसपी दादू जी कार्रवाई। एसएसपी दादू अमीर सऊद मक्सी ज़िले जे 7 थाणनि जे एसएचओ खे हटाए छॾियो, जॾहिं त एसएचओ केन शाह इफ्तिख़ार जमाली खे सस्पेंड ऐं रिवर्ट करे लाइन क्लोज़ करण जा हुकुम जारी कया। एसएसपी जे हुकुमनि तहत फुलजी स्टेशन थाणे तां एसएचओ एहतशाम जमाली, गाजी शाह थाणे तां अली गौर लुंड खे हटाए लाइन हाज़िर कयो वियो। मखदूम बिलावल थाणे तां एसएचओ तारिक खेरो, जोई थाणे तां एसएचओ अली अकबर आलमाणी, मेहर बी सेक्शन थाणे तां एसएचओ कुर्बान कमराणी खे हटायो वियो। दादू जे ए सेक्शन थाणे जी चार्ज रखंदड़ औरत एसएचओ बेनज़ीर जमाली खां चार्ज वापसि वठंदे गुलज़ार अली तुनियो खे नओं एसएचओ मुक़ररु कयो वियो। गाजी शाह थाणे जी चार्ज शमसुल हक कुरैशी हवाले कई वई। फुलजी स्टेशन थाणे ते अब्दुल मजीद बिरोही खे एसएचओ मुक़ररु कयो वियो, जॾहिं त केन शाह थाणे ते गुलाम हैदर चांडियो खे एसएचओ मुक़ररु कयो वियो आहे।